अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ख़ालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नर जो इजलास बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबरनि मखदूम ख़लीक़ुज़्ज़मा ख़लीक़ लाइ फ़ातिह पढ़ी ऐं मग़फ़िरत जी दुआ घुरी वई। इन्हीअ मौक़े ते डॉक्टर करीम अमन ख्वाजा बोर्ड खे रथ पेश कई त मखदूम ख़लीक़ुज़्ज़मा जी शख़्सियत ऐं सियासी जिदोजहद बाबति बोर्ड पारां किताब शाया कयो वञे। उन बाद इजलास में समूरनि मेंबरनि इदारे जे गुज़िरियल 3 सालनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो ऐं गॾियल राय सां बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ जी इदारे लाइ ज़ाती दिलचस्पी ऐं बोर्ड खे वक़्तु ॾियण वारियुनि ख़िदमतुनि खे वाखाईंदे ख़राज तहसीन पेश कयो। बोर्ड ऑफ गवर्नर जी मेंबरनि इदारे जे बहितरीन ऐं तरक़ीअ लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश कयूं। इन मौक़े ते मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ ॻाल्हाईंदे चयो त मूंखे सिंध हुकूमत तरफ़ां 4 सालनि लाइ ॿीहर सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। इन अरसे दौरान मुंहिंजी इहा कोशिश हूंदी त गुज़िरियल अरसे में असां सिंधी अदबी बोर्ड लाइ जिन स्कीमुनि जो ऐलान कयो हो उन्हनि स्कीमुनि खे हिननि 4 सालनि में उन्हनि खे मुकमल करियूं। चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ चयो त सिंधी अदबी बोर्ड सिंध जो क़ौमी इदारो आहे। हिन इदारे जे तरक़ीअ लाइ हर बाशऊर माण्हू खे असांजो साथ ॾियणु घुरिजे। इजलास में शरीक डॉक्टर नवाज़ अली शौक़, डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरो, डॉक्टर दुर मोहम्मद पठान, डॉक्टर असद जमाल पल्ली, मुख्तियार मलक, मोहतरमा नज़ीरा नाज़, डॉक्टर मुमताज़ भुट्टो साहिबा ऐं करीम अमन ख्वाजा शिरकत कई। केवन न्यूज़ नेटवर्क जामशोरो।